नवदेरो में शुमारियात खाते सिंध पारा 50 साल गोल्डन जुबली मल्हाई पई वञे। इन सिलसिले में बेनज़ीर गर्ल्स बेनज़ीर भुट्टो डिग्री कॉलेज औरत एस्थेटिक्स के उन्वान से एग्जीबिशन कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है रशीद अबड़ो। शुमारियात खाते सिंध पारा 50 साल मुकम्मल थियण ते गोल्डन जुबली मल्हाए पियो वञे। उन सिलसिले में शहीद बेनज़ीर भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज नवदेरो में वोमेन एंड स्टेटस जे उन्वान से पोस्टर एग्जीबिशन करायो वियो, जंहिंजो इफ्तिताह शुमारियात खाते सिंध के डायरेक्टर जनरल इसहाक अंसारी कयो। जंहिं बाद इन पोस्टर की एग्जीबिशन में कॉलेज जे शागिर्दनि पारां ठाहियल स्टेटिक्स पोस्टर ऐं चार्ट्स जो जाइज़ो वरितो, जंहिं दौरान शागिर्दनि पारां पंहिंजे ठाहियल चार्टनि बाबत आगाही ॾिनी वई। उन मौके ते इसहाक अंसारी शागिर्दनि जी महिनतुनि खे सारायो। जंहिं बाद कॉलेज में नंढी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें डीजी शुमारियात इसहाक अंसारी खां सवाइ शुमारियात खाते लाड़काणे जे डिप्टी डायरेक्टर अब्दुल रसूल शहर इम्तियाज़ शाह समेत अॻूणो डायरेक्टर कॉलेजिस करम हुसैन वधियो, प्रोफेसर गुलाम हुसैन कटबर, कॉलेज जे प्रिंसिपाल फ़हीम अख्तर अंसारी, कंबर गर्ल्स कॉलेज जी प्रिंसिपाल नफ़ीस अख्तर अंसारी समेत कॉलेज जे प्रोफेसरनि नज़ीर अहमद सूमरो, आबिद सिकंदर खोखर, मोहम्मद इब्राहिम लाशारी समेत ॿियनि शिरकत कई। उन मौके ते आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे हुननि जो चवणु हो त सॼी दुनिया में हिन वक़्तु स्टैटिस्टिक्स खां सवाइ का बि प्लानिंग कोन थी थिए। इवन तव्हांजी डिस्ट्रिक्ट प्लानिंग जेका आहे, हाणे जीअं मिसाल तौरु मां पंहिंजनि जेके कलीग्स आहिनि उन्हनि खे इहे चयो आहे त हर डिस्ट्रिक्ट में प्लानिंग कमेटी हूंदी आहे, उन में स्टेट्स जो माण्हू कोन्हे। जॾहिं त हर डिस्ट्रिक्ट में असांजी ऑफिस मौजूदु आहे, त तव्हां बाबा स्टेशन न खणंदव त तव्हां प्लानिंग कीअं करे सघंदव। ऐं वरी असांजी इहा आहे त असां बि अहिड़ी स्टेटिस्टिक्स ठाहियूं जेका नएंदेरे जे माण्हुनि खे बि कमु अचे, कंबर जी ठाहियूं त कंबर जे माण्हुनि खे कमु अचे। पॉपुलेशन सेंसस आदमशुमारी जॾहिं कयूं था, इहो डायरेक्ट स्टेटिस्टिक्स सां हुनजो ताल्लुक़ु आहे। या जी इवन मां औरत आहियां, जेकॾहिं पाकिस्तान जी जेका स्टेटिस्टिक्स ॾिठी वेंदी त पाकिस्तान में केतिरियूं फीमेल रेशो आहिनि, त उन्हनि मुंहिंजी काउंटिंग ज़रूरु थींदी। सिंध लेवल ते कई वेंदी त सिंध में बि मां शामिलु हूंदमि। एजुकेशन जे हवाले सां लिटरेसी रेट जॾहिं ॾिठो वेंदो उन में बि मां शामिलु हूंदमि। एम्प्लॉयमेंट जे हवाले सां ॾिठो वेंदो त मुल्क में या सिंध में केतिरी एम्प्लॉयमेंट आहे, त उन में मां शामिलु हूंदमि। यानी असां मूं हर माण्हू स्टेटिस्टिक्स जो हिकिड़ो हिसो आहे। जी मतिलबु कि इहा ॻाल्हि त फीमेल जे लाइ तालीम इलाही ज़रूरी आहे, उन्हनि खे हुजणु खपे। त पाकिस्तान जे हिसाब सां हिन में रेशो जेको आहे तमामु घटि आहे। उन मौके ते डीजी शुमारियात इसहाक अंसारी पारां पंहिंजे वालिद अनीस अंसारीअ जे लिखियल किताब नासूर जी मुहूरत करण सां गॾु कॉलेज जे लाइब्रेरी लाइ पिणु किताब ॾिना। जॾहिं त उन मौके ते एग्ज़ीबिशन में हिसो वठंदड़ शागिर्दनि में सर्टिफिकेट ऐं रोक इनाम पिणु तक़सीम कया विया। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नवदेरो।